सिंध अमुन जी धरती है। अमुन जी धरती अमुन चाहे थी। ईद तो अची वही, लेकिन प्रिया कुमारी ना आई, उजाला परवीन सोलंकी ना आई। कोठड़ीअ खां अगवा ॼाणायल मासूम निंगरी सोनिया खोसो हिन वक़्त ताईं न अची सघी आहे। सिंध धरतीअ जो अमुन ख़राब करण जी जेके साज़िशूं कोशिशूं जारी आहिनि उहे हिन वक़्तु उरूज ते पहुची चुको आहे। लेकिन अफ़सोस सां चवणो पवे थो त असांजो कानून अखियुनि ते कारी पटी ॿधे वेठो आहे। मासूम सोनिया खोसो खे मासूम सोनिया खोसो खे उजाला परवीन सोलंकी खे परवीन सोलंकी खे सिंध मां अगवा ॼाणायल जेके मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि जो को बि पतो न पइजी सघियो आहे। उन्हनि जे घरनि में मातम बर्पा आहे। उन्हनि जा घर उजड़ी विया आहिनि। हुननि जूं अमड़ियूं, हुननि जा वालिदेन, हुननि जा वारिस, हुननि जा भाइर जेके आहिनि से हिन वक़्त ताईं मथे ते हथ ॾेई वेठा आहिनि। सिंध में अंदरि जेको कानून आहे, कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उहे हिन वक़्त ताईं तमामु गहरी निंड में आहे। मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम, या आवाज़ पंहिंजो अली मर्दान सोलंकी। दोस्तों, जीअं त अॼु ईद उल अज़हा जो ॿियो ॾींहुं आहे, ताईं अफ़सोस सां चवणो पवे थो त ईद त अची वई, लेकिन प्रिया कुमारी ना आई, उजाला परवीन सोलंकी ना आई। कोठड़ीअ खां अगवा ॼाणायल मासूम निंगरी सोनिया खोसो हिन वक़्त ताईं न अची सघी आहे। सिंध अमुन जी धरती आहे। अमुन जी धरती अमुन चाहे थी। सिंध धरतीअ में अगवाउनि जा केस तमामु वधी उरूज वठी विया आहिनि। लेकिन अफ़सोस सां चवणो पवे थो त असांजो कानून अखियुनि ते कारी पटी ॿधे वेठो आहे। हिन वक़्त ताईं प्रिया कुमारी, उजाला परवीन सोलंकी ऐं सोनिया खोसो जो बि को बि पतो न पइजी सघियो आहे। सिंध मां अलाही केतिरा मासूम ॿारड़ा, छोकिरा तोड़े छोकिरियूं अगवा आहिनि जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। उन्हनि जे घरनि में हिन वक़्तु ईद जी ख़ुशियुनि जे घरनि अंदरि मातम बर्पा आहे। उन्हनि जा घर उजड़ी विया आहिनि। हुननि जूं अमड़ियूं, हुननि जा वालिदेन, हुननि जा वारिस, हुननि जा भाइर जेके हिन वक़्त ताईं मथे ते हथ ॾेई वेठा आहिनि। हुननि जी अमड़ियुनि खे दौरा पवण शुरू थी विया आहिनि। लेकिन असांजी हुकूमत सिंध में अंदरि जेको कानून आहे, कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उहे हिन वक़्त ताईं तमामु गहरी निंड में आहे। सिंध में अंदरि जेको कानून आहे, मासूम ॿारनि जी बाज़ियाबीअ जे लाइ को बि एक्शन तहरुक न वरितो आहे। हुरैन पठान जो मामलो जॾहिं सोशल मीडिया ते उरूज वठे थो, पेशावर जा पठान ऐं खैबर पख्तूनख्वा जा पठान जॾहिं पंहिंजी नियाणीअ खे बाज़ियाब कराइण जे लाइ सिंध जे कानून खे ललकारींदे हथियारनि में हथ विझी करे जॾहिं सिंध अंदरि दाख़िल थियण जी ॻाल्हि कनि था त सिंध जो कानून तहरुक में अची वञे थो। ऐं कुझु ई कलाकनि जे अंदरि हुरैन पठान खे बाज़ियाब कराए सिंधनि वारसनि हवाले करे ऐं उन खां पोइ मीडिया ते वेही करे तमामु वॾियूं दावाऊं करे ऐं पंहिंजी वाह कराइण जी कोशिश, नाकाम कोशिश में जेको आहे सो मशगूल थी वञनि था। लेकिन हुननि खे प्रिया कुमारी नज़र कोन थी अचे। केतिरनि ई सालनि खां प्रिया कुमारी गुम आहे, लेकिन हुननि कानून लागू कंदड़ इदारनि खे प्रिया कुमारी अखियुनि ते नज़र ते कोन थी पवे। मेड़ खां अगवा थींदड़ मासूम निंगरी, उजाला परवीन सोलंकी तोड़े कोठड़ीअ खां अगवा थींदड़ जेका आहे सोनिया खोसो जेका आहे हुननि जी नज़र में कोन थी पवे। इन खां अलावा केतिरा ई मासूम ॿारड़ा जेके आहिनि से अगवा आहिनि। केतिरनि ई ॿारनि सां ज़नाउनि जा केस साम्हूं अची चुका आहिनि, लेकिन असांजो कानून हिन वक़्त ताईं बि ख़ामोश आहे, ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुकूमत सिंध खां इहा अपील कंदुसि त हिन ईद जे ॾियारनि में इन मासूम ॿारनि जे घरनि अंदरि मातम बर्पा आहे। हुननि जी अमड़ियुनि खे दौरा पवनि था। हुननि जा वालिदेन सख़्तु परेशान आहिनि। हुननि जे वारसनि खे का बि ख़ुशी महसूस कोन थी थिए। हुननि जा वारिस इलाही परेशान आहिनि ऐं हुकूमत सिंध खां बार बार इहा ई अपील कंदा त असांखे असांजा मासूम बचड़ा बाज़ियाब कराए ॾिना वञनि। सिंध जो कानून सिर्फ़ु इहे दावाऊं ई करे सघे थो त असीं आवाम जी जान माल जा मुहाफ़िज़ आहे, पर छा ही मुहाफ़िज़त आहे? जो असांजा बचा हिते महफ़ूज़ न आहिनि, असांजी जान महफ़ूज़ न आहे, असांजो माल किथां महफ़ूज़ हो? हुकूमत सिंध खां इहा गुज़ारिश आहे त प्रिया कुमारी समेत, उजाला सोलंकी, सोनिया खोसो समेत जेके बि मासूम ॿारड़ा अगवा थियल आहे या जन सां बि ज़नाउनि जा केस साम्हूं अचनि था, ज़ालिमनि खे पकिड़े करे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए उन्हनि खे फांसी घाट ते लटकायो वञे त जीअं आईंदा जे लाइ कंहिं बि मासूम ॿारनि, कंहिं बि मासूम ॿार खे अगवा करण खां पहिरियां सोच करे सोचनि, कंहिं बि मासूम ॿार सां ज़ना करण खां पहिरियां सोच करे सोचनि त ही किरदार, ही जेको कमु आहे असांखे केसी ताईं जेको आहे सो पहुचाए सघे थो। मासूम ॿारड़ा मुसलसिल गुम थींदा पिया वञनि, मासूम ॿारनि खे मुसलसिल अगवा कयो पियो वञे, मासूम ॿारनि सां मुसलसिल ज़नाउनि जा केस साम्हूं पिया अचनि, पर हिन कानून जूं सख़्तियूं दावाऊं उन वक़्तु सिंध जो
जेको अमन हथ सां ख़राब कयो पियो वञे उन में असांजे कानून जो बि वॾो हथ आहे। छाकाणि त जे अगरि कानून चाहे त इहे केस, इहे मामला, इहे मसला थियनि ई कोन। ज़नाखोरी, अगवाउनि जा केस, मर्डर जा केस ऐं चोरियुनि फुरुनि धाड़नि जा केस जेके मुसलसल इज़ाफ़ो करे चुका आहिनि, उन में लापरवाही असांजे कानून सिंध हुकूमत जी आहे, कानून लागू कंदड़ इदारनि जी आहे। कानून खां का बि शइ हुजी कोन्हे। उन्हनि ज़ालिमनि खे पकड़े उन्हनि खे जेको आहे सो कैफ़िर किरदार ताईं पहुचाए वञे ऐं अगवा थियल मासूम बाला वासन ताईं पहुचाए उन्हनि जी बेचैनी ख़तम कई वञे।